मातली शहर तोड़े आसपास के इलाइक़नि जा माण्हू मलेरिया ऐं गैस्ट्रो में वठिजी विया। 4 माण्हू फोत थी विया। SS न्यूज़ के रिपोर्टर नसीर सोलंकी मूजिब मातली शहर तोड़े आसपास के इलाइक़नि में केतिराई माण्हू मलेरिया ऐं गैस्ट्रो जी बीमारियुनि में वठिजी विया। ॻोठ नूर मोहम्मद तुर्क में हिक ई घर जा 3 माण्हू, हिक औरत ऐं 2 मासूम ॿार गैस्ट्रो सबबि फोत थी विया ऐं हिक ॿी औरत इरशाद लगारी जे घरवारी पिण गैस्ट्रो सबबि फोत थी वई। रस्तनि ऐं पटड़ियुनि ते पाणी ऐं गारा हुजण सबबि मरीज़नि खे शहर ताईं पहुचाइण मुश्किल बणियल आहे। इंतज़ामिया पारां के बि जोगा कदम न खणण सबबि बीमारी तेज़ी सां वधी रही आहे। हर पाड़े ऐं ॻोठ में केतिराई माण्हू ख़ासि तौर ते मासूम ॿार गैस्ट्रो में वरितल आहिनि। रहवासियुनि पारां वसवारनि खां मुतालबो कयो वियो आहे त डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले ग़रीब ऐं मिस्कीन माण्हुनि जो इलाज करायो वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।